माण्हू उथंदड़ सिज खे सलाम कंदा आहिनि। अगर तूं हिकु कामयाब इंसान न आहीं त माण्हू कॾहिं बि तोखे वैल्यू न ॾींदा। बजाए इंसाननि ते बोझ थियण जे कामयाब इंसान थी करे ॾेखार ऐं उन्हनि माण्हुनि जे इंतजार जो सबबु बणिजी वञ। हिकु कामयाब इंसान ई दुनिया में इज़त हासिल करे सघे थो। कामयाब इंसाननि जी हिकु आदत ॿी बि हूंदी आहे, हू सिज खां पहिरियां उथी पवंदा आहिनि। उन्हनि खे इहा जुस्तजू, उन्हनि खे इहो जुनून मंझंदि जो 2 बजे ताईं आराम करण न छॾींदो। दुनिया जा जेकी बि कामयाब इंसान आहिनि उहे सुबुह जो 5 खां 6 बजे ताईं उथी पवंदा आहिनि। बिल गेट्स, मार्क ज़करबर्ग, जैक मा या जेफ ब्रोस एंड सो ऑन, ये जेके भी कामयाब इंसान आहिनि इहे सिज खां पहिरियां उथंदा आहिनि। हार मञण वारनि जी काई भी कहाणी नाहे हूंदी। हार खे हाराइण वारा नालो कढी वेंदा आहिनि ऐं उन्हनि जो उहो नालो मरण खां पोइ बि बाक़ी रहंदो आहे। सुस्ती खे ठुकराए चुस्ती जो दामन पकड़, पोइ ॾिस सभु शयूं कीअं आसान थींदी थियूं वञनि। हूअं बि कंहिं शाइर त चयो आहे न कि खून न ठंडा पड़ जाए, कभी उसमें थोड़ा उबाल तो रख, हर हाल में आगे बढ़ना है तुम्हें, तू मन में अपने सवाल तो रख। दोस्त पाण खां सवाल त कर त तूं अॼु छा कयो, तोखे करणो छा हुयो, तुंहिंजो विजन छा आहे ऐं तोखे उनखे पूरो कीअं करणो आहे। दोस्त पाण खे हिकिड़े ॾींहुं कामयाब बणाइण जे लाइ लाॻीतो कमु कंदो रहो, कॉन्सिस्टेंट थी पाण खे अॻिते वधाईंदो रहो। वक़्तु इंशाअल्लाह तुंहिंजे अॻियां हिकिड़े ॾींहुं गोॾा ज़रूर खोड़ींदो। दोस्तो मां आहियां सैयद अली वकार ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सैयद अली वकार ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तो अहिड़ियूं वीडियोस ॾिसण जे लाइ, असांजी यूट्यूब फैमिली जो हिस्सो बणजण जे लाइ चैनल खे लाज़मी सब्सक्राइब कजो। वीडियो पसंदि अचे त पंहिंजे फैमिली मेंबर्स सां ज़रूर शेयर कजो। थी सघे मतां कंहिंजी ज़िंदगी तब्दील थी पवे, थी सघे मतां इन मोटिवेशन सां कंहिंजो जज़्बो बुलंद थी पवे। इहा कार ख़ैर आहे। मुंहिंजूं तमामु नेक तमन्नाऊं ऐं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि।